असा जो अकीदो आ त गारे यार जे निस्बत सां जेका दुआ ऐं ख़ैर वेंदो आ उनखे बि मुंहिंजो रब क़बूल कंदो आ। हैदरे करार जे निस्बत सां जेका दुआ वेंदी आ उनखे बि रब क़बूल कंदो आ। हसनैन करीमैन जे अमड़ जे निस्बत सां जेका दुआ वञे, छा था सम्झो? वरी थो दोहरायां, फ़कीरो मौक़ियो थव, आज़माए ॾिसो, आज़माए ॾिसो अॼु पर अक़ीदत सां। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाहि तआला अलैह जॾहिं बि कंहिं पुछो त क़िबला अदा पाणीअ वारा वे, इहा महिरबानी कर। जॾहिं बि कंहिं पुछो त पीर मिठा सोणे खां त सोणा पीर भला या वेसा, पीर मिठा खेंदे पीर भला न पर वेसा भलाई। मना यकीनो ही अकीदो भलो या पीर भलो। पाण फरमाए पीर केॾो बि भलो हुजे पर जे यकीन कामिल न आहे त महरूम रहिजी वेंदो। पर जेकॾहिं यकीन कामिल अथसि त हिकु ॾींहुं ज़रूर मंज़िल ते पहुची वेंदो। त अज़ीज़ दोस्तो, उन अम्मा बतूल जे निस्बत सां ही महफ़िल सजाई वई आहे। जंहिं बतूल साइण जे ज़िंदगीअ खे ॿुधंदे त तुंहिंजे जिस्म मां कंडड़ा निकिरी वेंदा। छा मक़ाम आहे, छा ज़िंदगीअ जो अजीब मंज़र। त मुंहिंजा दोस्तो, इन सुहिणी महफ़िल जे निस्बत सां ईसाले सवाब कंदासीं इंशाअल्लाह ताला मरहूम साईं नियाज़ हुसैन पंवर जे रूह खे। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन मरहूम जे कब्र खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए। आमीन चओ। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जे पोयरनि जो कयल ही ख़ैर पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए। ऐं मुंहिंजे सुहिणे रब जी ज़ात तव्हां सभिनी आयलनि जे ॻाल्हाए ॿोलाए इशारनि सां ॻाल्हाए मिठा ॾाहा थियो। यादि रखो महफ़िल जो आदाब वॾी शइ अथव। माण्हू घणा थींदा ज़रूर इते ई वेहंदा, ॻाल्हायो न, इशारे सां ॻाल्हाईंदो त इंशाअल्लाह ताला मज़ो थी वेंदो। त मां हिन महफ़िल जी शुरूआत ई अम्मा बतूल विलादत जी शेर सां कंदुमि इंशाअल्लाह ताला। ऐं तव्हांखे अॼु खोले खोले ॿुधाईंदासीं त हसनैन करीमैन जे अम्मा जो शान छा आहे। हसनैन करीमैन जे अम्मा खे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरो प्यार ॾिनो आहे। हसनैन करीमैन जे अम्मा खे मुझे रब केतिरी इज्जत ॾिनी आहे। इंशाअल्लाह ताला जेको वक़्तु ख़ुदा चवरायो, हालांकि हितों निकिरण खां पोइ वरी मूंखे ॾाढो परे वञिणो आहे। नोट कंदा हलजो, 11 बजे जो टाइम ॾिनो हुयुमि, ठीक 11 बजे दोस्तन वटि पहुतासीं। अदा पहुतासीं, टाइम जेको ॾींदा आहियूं उन ते पक्को पहुचंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अॻिते बि अल्लाह जे ज़ात खे पारता इंशाअल्लाह ताला। उम्मीद आहे आस्ते आस्ते दोस्त बि सम्झी वेंदा, टाइम जी पाबंदी करण जी कोशिश कंदा। त सभ खां पहिरीं मां उहो शेर पढ़ंदुमि जेको शेर मुंहिंजी अम्मा बतूल साइण जे मनकबता, उन जी इज्जत, उन जी विलादत ऐं उन जे शान ऐं मकाम जे मुतालिका। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छा थी दिलि चवे त पढ़ूं या न पढ़ूं? आज खुश हैं बहुत अशरफुल अंबिया, आज खुश हैं बहुत अशरफुल अंबिया। आ गई फातिमा, आ गई फातिमा, आज खुश हैं बहुत अशरफुल अंबिया।
आ गई फातिमा, आ गई फातिमा, खुश रसूले अमी, खुश रसूले अमी, हो रहा बाखुदा। सबको पंहिंजे न्याणीअ जचण ते खुश थी। खुश रसूले अमी, हो रहा बाखुदा, आ गई फातिमा चौ, आ गई फातिमा। जिंदगी में घट चयो हूंदई, अज सुन्नी चौ, आ गई फातिमा, आ गई फातिमा। आज खुश है बहुत अर्श से फर्श तक, नूर का है समा। आई आलम में यारो इमामों की माँ। अर्श से फर्श तक नूर का है समा। आई आलम में यारो इमामों की माँ। दूर आलम का सारा अंधेरा हुआ, दूर आलम का सारा अंधेरा हुआ। जो आ गई फातिमा, आ गई फातिमा, खुश रसूले अमी, हो रहे बाखुदा। आ गई फातिमा, आ गई फातिमा। मैं गुनहगार क्या, मैं गुनहगार क्या, मेरी औकात क्या। एक आंसू के बदले मिला ये सिला। मैं गुनहगार क्या, मेरी औकात क्या। एक आंसू के बदले सिला ये मिला। खुल्द से खुद मेरे, खुल्द से खुद मेरे, खुल्द से खुद मेरे हक में कर ले दुआ। आ गई फातिमा, आ गई फातिमा। आज खुश है बहुत इमामुल अंबिया। आ गई फातिमा, आ गई फातिमा। जिसके दर से मलक रिज़्क लेते रहे, जिसके दर से मलक रिज़्क पाते रहे। और पल पल के खैयात आते रहे। जिसके दर से मलक रिज़्क पाते रहे। और पल के खैयात आते रहे। भीख लेनी है जल जल भीख लेनी है जा
जल्दी को लल्ला, क्योंकि आ गई फातिमा, आ गई फातिमा। आज बहुत खुश इमामुल अंबिया, आ गई फातिमा, आ गई फातिमा। मुस्तफा और हसनैन और मुर्तजा, हुक्म खालिक से जब हो गए कि जा, मुस्तफा और हसनैन और मुर्तजा, हुक्म खालिक से जब हो गए एक जा, फिर दुरूदू की बारिश, फिर दुरूदू की बारिश, फिर दुरूदू की बारिश में ज़ेरे क़सम आ गई फातिमा, आ गई फातिमा। शेर पढ़ी छॾियुमि, शायद विच में ज़रूरत शेरन पढ़ण जी बाक़ी न पवे। इंशाअल्लाह ताला खोले खोले अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे बचड़ीअ जो शान छा। जंहिंजो नालो बतूल आ, जंहिंजो लक़ब बतूल आ। बतूल लक़ब जो मक़सद छा है, बतूल लक़ब जी माना छा है, बतूल चइबो कंहिंखे आ ओ मुंहिंजा मिठड़ा यार। बतूल उनखे चइबो आ जंहिं जहिड़ी ॿी का शइ मौजूद ई न हुजे। मञा थो जन्नत में वञण वारी पाकीज़ा औरतूं ॿियूं भी घणियूं, बीबी मरियम भी पाकीज़ा, बीबी सारा भी पाकीज़ा, अज़ीज़ान मन पाकीज़ा औरतूं कायनात में ॿियूं भी घणियूं। सुणी फातिमा भी पाकीज़ा, पाकीज़ा औरतूं घणियूं, पर ज़हरा हिकड़ी आ, ज़हरा जो नालो आ उहा भी काई नाहे। पाकीज़ा औरतूं कायनात में घणियूं, ॾाढी हवा, बीबी मरियम, बीबी सारा, बीबी हाजिरा, जेतिरा भी नाला वठंदो वञी उहे पाकीज़ा। अम्मा बतूल सुहिणी बि पाकीज़ा। पाकीज़ा त औरतूं ॿियूं भी के अंबिया जी अम्मा है, का अंबिया जी घरवारी आ। पाकीज़ा त ॿियूं भी, पर चओ बतूल हिकड़ी आ। छाजे करे नबी दुनिया में सवा लख आया, मगर चो मोहम्मद हिकड़ो आ। अंबिया दुनिया जे अंदर सवा लख आया, मगर मोहम्मद ॿियो कोन आ। जिया अंबिया पाक उन्हनि जो मशन पाक, पर इमामुल अंबिया हिकड़ो आ। ये औरतूं ॿियूं भी पाक, मगर जन्नत जी सरदार जो हिकड़ी फातिमतु ज़हरा हिकड़िया, उन जड़ो को ॿियो ई नाहे। दुनिया जे अंदर, दुनिया जे अंदर, दुनिया जे अंदर आस्ते आस्ते इन करे थो चवां जो इहो मौजू तमाम घट हलंदो आ, घट खुलंदो आ। इन करे दिल थी चवे त इएं पढ़ी ॿुधायां जो रात ॾींहं तुंहिंजे दिल ते चिटजी वञे। जेॾी महिल दुआऊं हसनैन जे अम्मा के याद करी त मुझो रब जल्द तुझो दुआऊं कबूल करे। अज़ीज़ान मन दुनिया जे अंदर औरतूं आयूं,
औरतूं आयूं बचड़ा भी आया पर दुनिया जे अंदर उहा फकत हिकड़ी आ जै बेपहरी जे टाइम ते जै बेपहरी जे टाइम ते बचड़े खे जन्म दिनो आ टे पहरी जे टाइम ते एक बचड़े खे मुसल्ले ते सुम्हारे ऐं टे पहरी जी नमाज अदा कईया उहा केरा चो हसनैन करीमैन जी अम्मा उहा केरा चो हसनैन करीमैन जी अम्मा जै बेपहरी ते बचड़े खे जन्म दिनो ऐं टिपहरी ते नमाज पढ़ी उहा भी नाहे उहा मुझे मुस्तफा जी पाक दामन न्याणिया याद रखी छद मुसलमान मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे मुस्तफा करीम जू न्याणियों चार ज़ैनब भी मुझे महबूब जी बचड़ी रुकैया भी मुझे आका जी बचड़ी कुलसूम भी मुझे महबूब जी बचड़ी फातिमा भी मुझे आका जी बचड़ी लेकिन तवज्जो करे बुध जा ट्रई न्याणियों ऐलाने नबूवत खा अग में आयो मगर अम्मा फातिमा ऐलाने नबूवत जे 2 साल आईया जदे अल्लाह जी ज़ात हसनैन करीमैन जी अमड़ी जी विलादत फरमाइया मक्के जे सभनी औरतुन खदीजतुल कुबरा अम्मा जो बाइकाट करे छड़ियो हालांकि केतरी मालदारा केतरी अमीरा केतरी वडिया इहो वरी बे दफे मौजू अज फकत अम्मा बतूल सुनी जो मौजू हलंदो अमीरी जे बावजूद जेके नौकरियाणियूं हुयूं खदीजतुल कुबरा जो सभई वास्ता छडे वयूं नाता टोड़े वयूं रिश्तेदारियूं छडे वयूं छाजे करे जो सुनी खदीजतुल कुबरा पांजो तन धन मन मुझे मुस्तफा ता कुर्बान करे छड़ियो आ तमाम दुनिया दौलत मुझे आका जे मथा कुर्बान करे छड़ियो आ ऐलाने नबूवत थिया सब का पहरी मुझे महबूब जे मथा कलमो पढ़ी ईमान दुआ वक्त कोने न त बुधाई हा त दुनिया में उहे केर हन जन के मुझे मुस्तफा कलमे पढ़न जो न चयो आ तन पाणई कलमो पढ़ी छड़ियो आ अजीजाने मन खदीजतुल कुबरा सुनी सा तमाम मक्के जे औरतुं बाइकाट करे छड़ियो होडा हसनैन करीमैन जी अम्मा वजूद मां बाहर अचण जी तैयारी करे रही आ न्याणियों नठड़ियों हन पाड़े जे औरतुन दे न्यापो थी करे खदीजतुल कुबरा ओ फलाणी मुझे बचड़े जे अचण जो टाइम हलिया न पाड़े जी आई न सहेली आई न माइटियाणी आई न मिठियाणी आई सभिनी हिकड़ो जवाब दिनो त तो अबे डाडे जो दीन छले हिकड़े महबूब मुस्तफा सा नी हुलांदो आ हाणे चओ उनखे त तुजो इंतजाम पाण करे वाह खदीजतुल कुबरा निहारे चवे थी मुझे महबूब जा ताना दीवारियों ओ बेअकुलियों मुखे ताना न दियो न मुझ ओट न धड़कवा न वरी माई कान धड़की हां ताना मेहना उन्हनि खे ॾीबा जन जो कोई न हूंदा अम्मा खदीजतुल कुबरा सुणी फरमायो न चो चंद लम्हा गुज़रिया बेनियाज़ रब सब कुछ ॾिसी रहियो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बीबी मरियम भी पहुची वई
बीबी सारा बि पहुची वई, सुणी हाजरा बि पहुची वई, ॾाढी हवा बि पहुची वई। अजनबी औरतूं ॾिसी करे अम्मा ख़दीजतुल कुबरा चयो ॾियो केर हो। सभिनी पंहिंजो तारुफ करायो, मां मरियम, मां हाजरा, मां हवा। ओ ख़दीजतुल कुबरा तू फिक्र न कर, तुझे मदद ला रब्बे ज़ुल जलाल असांखे मोकिलियो आ। विलादत में जंहिंजी विलादत में चो त अज़ीम विलादता, जंहिंजी विलादत में ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह फका अंबिया जो घर वारियूं, अंबिया जो मायरूं अचन ओ केरा चो हसनैन करीमैन जी अमड़िया। अज़ीज़न मन अम्मा सुणी बतूल साण जी आदत थिया। विलादत जे टाइम ते पंहिंजे बच्चे खे कुछ न कुछ घुटड़ी प्यारी दिया, का पंहिंजो खीर प्यारींदी आ, पंहिंजो न हूंदो आ त पाड़े वारीअ जो खीर प्यारींदी आ, उहो बि न हूंदो आ त कुछ न कुछ ॾींदी आ। काइनात जी उहा खुश नसीब न्याणी आ, जंहिंजे नसीब में घुटीअ जे टाइम ते इमामुल अंबिया जी पाक ज़ुबान चूसण जे लाइ आ। अज़ीज़ान मन जरा गौर कर, ॻाल्हाईंदुसि थोरो टाइम, लेकिन उहे ॻाल्हियूं ॿुधाए वेंदो सजण साईं जो फ़कीर। सॼी ज़िंदगी यादि बि कंदे, दुआऊं बि कंदे, चवंदे त मौला एड़न फ़कीरनि सां जल्दी कचहरी करा, जेके जिगर चीरे मुझे मुस्तफ़ा जे बचड़न जो शान गाइन। ॿुधण सां दिल ठरी पवे, वाग सिधो मदीने वरी पवे। अज़ीज़ाने मन तवज्जह कर, जिंदगी जो अहम नुक़्तो पियो बयान कया, तवज्जह सां ॿुधजा। कायनात जे अंदर रहण वारा जंहिं क़ुरान करीम जी तू असां तिलावत करे रहिया आहियूं, जंहिं क़ुरान करीम जे हिक हिक हरफ जे एवज़ तोखे असांखे 10 नेकियूं मिलियूं रहियूं आहिनि। जंहिं क़ुरान करीम जे पढ़ण सां रब्बे ज़ुल जलाल गुनाह माफ़ फरमाईंदो आ। जेको क़ुरान करीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। मुझे बेनियाज़ रब फरमायो ही उहो क़ुरान जेको शिफा भी आ ऐं जेको रहमत भी आ, पर कंहिंजे लाइ लिल मुमिनीन, मोमिनन जे लाइ ही क़ुरान शिफा भी आ, ही क़ुरान रहमत भी आ। दिल जा कन खोले वेही ॿुधजा, जेको क़ुरान शिफा भी आ, जेको क़ुरान रहमत भी आ। मूंखे जवाब दे उहो क़ुरान तो ॿुधो किथों आ? सोची समझी पो जवाब दे, सोची समझी पो जवाब दे। जेको क़ुरान शिफा भी आ, जेको क़ुरान मर्ज़न जी दवा भी आ, जेको क़ुरान बेसहारन जो सहारो भी आ, ला इलाज जो इलाज भी आ। उहो क़ुरान उहो तो किथों ॿुधो आ? जो जंहिंजो नालो क़ुरान ओ मुझे मुस्तफ़ा जी ज़ुबान, जंहिंजो नालो क़ुरान ओ मुझे सुहिणे मुस्तफ़ा जी
गाल्हाए मुसलमान ओ मुझे सुने मुस्तफा जी जुबाना जंहिंजो नालो कुराना ओ मुझे सुने मुस्तफा जी जुबाना तवज्जो कर मां जुमले जे पुजाणीअ जे तरफ पियो हला जंहिंजो नालो कुराना ओ मुझे मुस्तफा जी जुबाना पो कायनात सॼीअ ते निगाह कर उहे कायनात जा कहिड़ा खुश नसीब जन जे घुटीअ में मुझे मुस्तफा जी जन चूसी जुबाना। गौर कर मुसलमान ईमान वारा गौर कर आले रसूल जे अजमत दे निहार मुझे आका जे बचड़न जे शान दे निहार असहाबे रसूल ता जान कुर्बाना मगर मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न जे नाम तार जिस्म जे खून जो कतरो कतरो कुर्बान। अजीज़ाने मन जंहिंजो नालो कुराना वो मुझे मुस्तफा जी जुबाना तवज्जो करे बुध जा हिकड़ो जुमलो भी तुझे जिंदगी जे ला काफिया उहा जेका जुबाना उहा खुद रब जो कुराना अल्लाह जे जुबान सा ॻाल्हाईंदो आ उहा मुझे मुस्तफा जी जुबाना हसन हुसैन फातिमा अली जे जुबान सा ॻाल्हाईंदो आ चो मुझे मुस्तफा जी जुबान। खुदा जी जुबान मुस्तफा चाओ खुदा जे कुरान जी जुबान मुस्तफा हसन हुसैन अली फातिमा जी जुबान चो मुझे मुस्तफा। अजीजा ने मन मुखे चवण दे कायनात जे अंदर अम्मा बतूल सोहणीअ खे घुटड़ीअ में जुबान चूसाइण वारो मुझो मुस्तफा अलीउल मुर्तजा शेर खुदा फातिह खैबर करमुल्लाह वजहुल करीम दुनिया ते आया अखड़ियूं न खोलियो छो खोलियो पहरे हकीकी घुटी मिले माखीर प्यारे अली अखड़ियों को न खोले अली अखड़ियों तदह खोलियो जदे मुझे करीम आका जे हथड़न में आयो आ अली अखड़ियों खोले निहारियो आ मुझे मुस्तफा पाक लो आबेदन प्यारियो आ। सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा के भी घुट्टी मुझे मुस्तफा प्यारी फातिमा ज़हरा सुनिया के भी घुट्टी मुझे मुस्तफा प्यारी जवाब दे जदे इमाम हसन पाक आयो मुखे बुधा उनके घुट्टी कहीं प्यारी जवाब दे मुसलमान इमाम हसन सुने के भी मुझे मुस्तफा करीम पाजी पाक जुबान मुबारक चूस राय घुटी प्यारी जो जदे सुनो हुसैन आयो तो उनके भी मुझे करीम आका पाजी पाक जुबान चूस राय घुटी प्यारी जदे गणी दे जदह गणी दे तगणन में ईदई मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन जदह गणन में गणी दे तब पंज नजर ईदई गणन में पंजहन पर चो जुबान पंजनी जी हिकड़िया गणन में पंज जुबान हिकड़ी गणन में पंज जुबान हिकड़ी मुझे मुस्तफा जी जुबान हिले कुरान पढ़जी वने मुझो सुनो हुसैन करबला में जिस्म मैदान में छदे नेज़े ते बुधाए तो कुरान छाके चपचा कुरान की पढ़बोआ कुरान सा प्यार की कबोआ मुझे सुने हुसैन कायनात के बुधायो कायनात वारो सुञाणन में देर कई थव सुञाणन में देर कई थव जेके गणन में पंज हन उहे असुल में हिकु हन। अजीजा ने मन तारीख दे
मोटी हला तारीख जे मथा, तारीख जे वर्कन जे मथा मोटी हला। मुझा दोस्त अजीज तारीख जी वर्क जे के कहजो भी मुझा दोस्त अजीज कहजो भी इंतजार न था कन। तारीख जा वर्क मुझा दोस्त अजीज कहजो भी इंतजार न था कन। जे करे बुनिहारी दे मुझे इमाम हसन दे, जे करे सुने हसन जी मथे खा वठी सीने मुबारक तई मुझे मुस्तफा जेड़ो, त मुझो हुसैन वरी सीने खा वठी पेरन तई मुझे मुस्तफा जेड़ो। तवज्जह जेकॾहिं गौर सच्चाई सां कंदे, मोहब्बत ऐं इश्क सां कंदे त तोखे ॿिए पासे वाट लभंदी कान का। चवंदे त वाह मुंहिंजा मौला तुंहिंजो अजीब राज़ आ। तवज्जह कर जॾहिं मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में अर्ज़ कयो वियो महबूबा महबूबा न्याणियूं त ज़ैनब बिया, रुक़ैया बिया, कलसूम बिया, मगर जॾहिं फातिमा दिया तोखे अंदाज़ो कोने त फातिमा केरा। महबूब मुस्तफा ईंदो आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया उथी इस्तक़बाल कंदा हन। जवाब दे इमामुल अंबिया उनखे चइबो आ जंहिंजे अचण सां जमी अंबिया बी इस्तक़बाल कन। चो बतूल उनखे चइबो आ जंहिंजे अचण सां इमामुल अंबिया उथी इस्तक़बाल कंदो आ। अजीज़ाने मन जेते जह महबूब जो इमामुल अंबिया जो तमाम अंबिया भी इस्तक़बाल ओहो इमामुल अंबिया जह जो इस्तक़बाल कंदो आ चो उनखे बतूल सदबो आ। जह महबूब मुस्तफा जी पाक जुबान तेसी कान हिलदिया जैसी हुक्म खुदा जो न थींदो आ। अज मुझे सुनी फातिमा जी शादी आ, अम्मा फातिमा जी शादी आ। तारीख खोल अबू बकर सिद्दीक भी रिश्तो मोकलियो। मुझे मुस्तफा फरमायो ऐ अबू बकर खुदा जे हुक्म जो इंतजार। उमर फारूक का रिश्तो मोकलियो। मुझे आका फरमायो खुदा जे हुक्म जो इंतजार। यार समझी वया तही राज को बियो आ। ओ दिल पर अली लगे थो त इहो भाग तुझे इंतजार में आ। ऐ सोना अली जी मुझा दोस्तो असा जी दिल थी चवे जरा कदम वधा। दिल पर अली फरमाइंदो आ दिल त मुंहिंजी बि चवे थी पर मां अली हया वारो हां हया थो अचे। मां अली हया वारो हां मुखे हया थो अचे। यारन यारन यार के चयो जी मैं आबिद के दोस्त चवंदा हन शादी कर ने ठिकड़े ॾे मजबूर थींदो। दोस्त दोस्त के चवंदा दोस्त मजबूर थींदो। अज सुनो अली पंहिंजे यारन जी तजवीज़ के आडो रखी दिल में अगई तमन्ना है अचे थो। तवज्जह कर मुझो मदीने जो ताजदार अम्मा आयशा जे घर में मौजूद ना है, उम्मे हबीबा जे घर में मौजूद ना है, उम्मे सलमा जे घर में मुझो आका करीम मौजूद आ। जी जो दरड़ो खड़क्यो मुझे मुस्तफा फरमायो ओ उम्मे सलमा जी मुझा आका देर न कर जल्दी वनी दरड़ो खोल। अज ओहो अची रहो आ जेको मुराद खणी आयो। मुसलमान गौर कर अली के दोस्तन चयो अची रहो आ दर खां बाहर दरड़ो खड़कायो
असां त ॾिसंदा हुयासीं त महबूब केतिरो बतूल सां प्यार कंदो आहे। जॾहिं भी का गाल अज़वाज मुतहरात खे महबूबन खे चवण में ॾुखी लगंदी हुई, वसीलो बतूल जो वठी मुझे मुस्तफ़ा ताईं गाल पहुचाईंदियूं हुयूं। मुझे आका जूं अज़वाज मुतहरात तमाम गालियूं जेके न चई सघंदियूं हुयूं उहे अम्मा बतूल जे तवस्सुल सां मुझे आका ते पहुचाईंदियूं हन। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी जीअं जो महबूबन ईअं फरमायो, मां महबूबन ॾे निहारियो त महबूबन फरमायो उम्मे सलमा देर न कर, अबू तालिब जो पुट अली बीठो। अम्मा उम्मे सलमा फरमाई दिया एतिरो तकड़ तकड़ में ऐं खुशीअ में वियसि, दरवाज़े ताईं पहुचंदे पहुचंदे महसूस पियो थिए